नवाज खान दौर साहब, साईं असिल दोस्त अब्दुल लतीफ शोरो साहब करता तरके जो सदर है, साईं अब्दुल गनी मलार साहब एसपी जो जिले जो सदर है, साईं सागर मजीद परिहार अवामी तहरीक, कामर यूसुफ कुमार अवामी कौमी तहरीक, साईं मोहम्मद अमीन नूर साहब, करीम दास चाजू साहब आखिर जो साथ है, मुझे बचड़ो लतीफ अकबर शाह, साईं रबुल कुमार असल जो कल जो बहादुर सदर है, मुझे वजो है असल जो मोहसिन है, साईं अताउद्दीन शाह साहब, साईं फकीर मोहम्मद अली फौज साहब, दादा असमान शरो साहब, वजरो वाहिद परिहार साहब असल भाई दोस्त तमाम कह साईं अब्दुल गफूर मेमन साहब, डॉक्टर गुलाम रसूल दौर साहब, उस्ताद अब्दुल्ला खटी साहब, सिंध जे कुल कुछ का आयल उस्ताद साहब उतर के मेरी को बठोड़ा जिले सजावट डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम जी उस्ताद आओ नियाती शुक्रगुजार रहा बतौर जे सियासी समाजी मजहबी कौमपरस्त साफिन अदीबन वापारी दोस्तन सभी मकसद जेको उस्ताद उन्हनि सभी थोड़ा दया तवा नागमाते पांडीरन जो शानदार आदर वाके इंशाल्लाह कोशिश करा दी जो कर लाइन है ताजो साईं जा ये जो अजे बसर तक लगनो और पेटो है जो असके काम खुशी ना है तासा हरु गुरु हे पाजी मोकलू असली मोकलू न असा पाजी मोकलू घर बार बचा सके ततर घर में भी रोडन दे एहतजाज करियो इन्हीं को मकसद हो सिंध हुकूमत चाहे थी कि पीपल्स पार्टी के हुकूमत के 11 साल थी गई सिंध हुकूमत चाहे थी तो सिंध अनपढ़ियल रहे सिंध जा माण्हू जाए हुजनि उन जे करे उन रोज नयूं पॉलिसियूं उन जो शिकार उन पॉलिसी जो शिकार सिंध जो प्राइम मिनिस्टर है सिंध जे दुनिया जे क़ौमुनि जा मेहमान तरक्की राज प्राइम मिनिस्टर है जॾहिं प्राइम मिनिस्टर परेशान हो वो पाण खुद परेशान होंदो वो तन में छा ॾींदो पूरी दुनिया में उस प्राइम मिनिस्टर के बड़ी इज्जत नहीं मिलती है पर वाद सिंध सूबो है जिते रोज उस्तादी की तहसील कही दीजिए वो प्राइम मिनिस्टर पूरे पाकिस्तान के प्राइम मिनिस्टर के 2001 का 2019 में भर्ती किया कॉन्ट्रैक्ट उनके रेगुलर कयो वाद सिंध सूबो है जिन उस्तादन के 2000 टका वठी करे अञा ताईं जे दफ़ा अपॉइंटमेंट का रेगुलर नथो कयो हुजे नथा चाहिनि उस्ताद ज़हनी तौर आज़ाद हुजे उस्ताद खे ज़हनी तौर गुलाम करे रखंदा शायदि इहा हुकूमरानी जी पॉलिसी रही आहे जेका बि हुकूमत आई आहे उहा उस्तादनि खे पंहिंजो परेशान थी करे उस्तादनि खे निशाने ते रखे थी तव्हांखे यादि हूंदो 2017 में इहो ई लॉन्ग मार्च हो ई तव्हां दोस्त जिन असांजो आदर मान कयो कराची वियासीं सिंधी पूरे पाकिस्तानी उस्तादनि खे बिना शर्त जे शोरूम करे मिली रहियो हो ऐं 22,000 सिंध जा MTS टेस्ट पास उस्ताद सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पास उस्ताद कॉन्ट्रैक्ट हुआ ही नागवा जी कराची पहुतो उते असांखे लठियूं लॻियूं पर असां अज़म खणी वियासीं जेसीं असांजा मसइला हल न थींदा तीअं असां घर न मोटंदासीं वरी जदोजहद थी सिंधी उस्ताद खे अलाह साईं कामयाबु कयो बिना शर्त जे 16 स्केल में मिलियो 22,000 उस्ताद रेगुलर थिया इंशाल्लाह हींअर असां पूरी बि कयूं ऐं सलाम ते पेश करियां नागवा जे पंधड़ खे जिजो पकड़ वही रही हो सिंधी रोड पे खुदा जो कसम जो पकड़ न पई रत है इंशाल्लाह तव्हांजो रत रागान कोन ईंदो असां चाहियूं था सिंध खुशहाल हुजे सिंधी पुरानी चाहे उस्ताद चाहे तो सिंध खुशहाल हुजे पर हे हुकुमरान ये वज़ीर नथा चवनि सिंध खुशहाल हुजे तव्हां ॾिसो सिंधी स्कूल सिंध जा स्कूल तबाह लॻा पिया आहिनि अॼु असां वेठो हिकिड़ो ज़ोर आहे ज़ोरनि जो स्कूल हो मिठो ज़ोर खुदा जो कसम आहे मूंखे रोअण आयो ही खुशहाल सिंध जो जॾहिं मूं स्कूल थियो मिठो ज़ोर जेको काठी ते ठहियलु हुजे जे ॿी सम्झ मथां का अणभरी पखनि जा हिकिड़ा टुकड़ा वेठा कखनि जा टुकड़ा वेठा हुजनि उते फर्नीचर हुजे सलाम आहे उन उस्ताद खे इन हालतुनि में सिंधी तइलीम खे संभालियो जॾहिं ॿारनि खे पढ़ाइण था अचनि 14 सालनि में अरबों रुपया
पीपल्स पार्टी हुकूमत खे 14-15 साल थी विया हूं त शुरू खां हुकूमतूं हलनि पियूं पर सिंध जी तइलीम सिंधी उस्ताद जी तइलीम उन क़िस्म न आहे सभिनी ऐं सिंध जे सियासी समाजी पार्टी खे सभिनी खे अपील थो करियां इन असां ख़ाली नारनि सां न अमली कमु करे ॾेखारियूं असां जो ही लाग वार जो उस्तादी मसइले न आहे असां चाहियूं था सिंध जो सिंध खुशहाल हुजे सिंध जी तइलीम खुशहाल हुजे सिंध जो बचो खुशहाल हुजे ऐं उनजे करे हीअ असां मजबूर में लाग मार्च कजो आहे इंशाअल्लाह हीअ जेको लाग मार्च आहे पंहिंजे जेके मक़सद आहिनि उहे पूरा करे वापसि मोटंदो हींअर सिंध जे प्राइमरी उस्तादी खे को बि प्रोमोशन नथो ॾिनो वञे अपग्रेडेशन 47 ॾींहं जी असां चवंदा बाबा सभिनी खातनि जी अपग्रेडेशन बिना शर्त जी आहे पोइ सिंध जी पढ़ाई में उस्ताद खे वॾो कयो उन जा प्रोमोशन बंदि कया विया आहिनि उन रोज़ जेके स्कूल अथनि रोज़ प्राइवेट वारा स्कूल अथनि हाणे वरी नई PMS एप वरी लाइसेंस मूंखां हिते वॾा 10 माण्हू अथनि यार लाइसेंस ड्राइवर जो हूंदो आहे बंदूक जो हूंदो आहे उस्ताद जी छॾ लाइसेंस उस्ताद जो लाइसेंस PTC CT BEd MEd इहो असांजो लाइसेंस असांजो नालो उस्ताद जो इहो आहे मां तव्हां उस्तादनि खे मुशाहिदा मारियो साईं दस्ता जो सदर ते ॿुधायो त हाणे अॼु नओं ॻाल्हि कयो आहे 1000 रुपए में तव्हां छापायो इहो ठीको बि ॾिजो सेक्रेटरी जो वज़ीर जो भाई ठीको हूंदो असां को कार्ड वार्ड को ऐलान थो करियां सॼो उस्ताद कार्ड जो बाइकाट करे को कार्ड कान उहो सिधा जानी हिन प्लेटफॉर्म तां सिंध जे उस्ताद खे अपील थो करियां हीउ ॾिसो पछोरे जे हथाणी उस्ताद तव्हां घर ई में वेही सिर्फ़ सोशल मीडिया ते वाह वाह था करे न हक़ जी खैर से कोन मिले सिंध जा उस्ताद उथो जागो ही वक़्त थियो वक़्त जो हथ रहंदा अचो असांजो साथ ॾियो तव्हां सां वाइदो आहे असां रत जे आख़िरी फेरे ताईं पंहिंजे उस्ताद जे मथां पाण खे कुर्बान कंदासीं सिंध खे सिंध जे मथां कुर्बान कंदासीं ऐं इंशाअल्लाह सुभाणे बि मोटंदासीं तव्हांजी वॾी महिरबानी जिले सिंध जिले पंहिंजे